कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस प्यार थियो जल्दी करियो मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस प्यार थियो जल्दी करियो मूंखे त वञणो आ कैंपस सुबह सवेर उठी वञी संजी उजरा पाए सुबह सवेर उठी वञी संजी उजरा पाए वार तुम्हारे सेंट लगाए मूंखे त पियूं था मेकअप करियूं था सोना मंजू था केर पुछे न पुछे तब हीरा बंजू था माइटन जी बेड़ी गोड़ियूं 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 था शुरू में लंडा कपड़ा तेल मथे में नींद सजल का इंग्लिश का उर्दू पर सिंधी भी हुई मिसल ओ कोठा इंग्लिश ते बोझुन से पर भी आवजल तीन जी पेटी हथ में जूतो भी ओजनत ओ यूनिवर्सिटी के दिखायो न त पेरी हुई वाच फिरल मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस प्यार थियो जल्दी करियो मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस दरियावासी हाण कनायूं छोकिरियुनि सां गॾु नोट था ठाहियूं खूब पढ़ूं था खूब घुमूं था बचे सां गॾूं था क्लासिस खां पोइ लाइ बरेली बुक्स नवां था इशू करायूं पढ़ी लगी पोइ कैंटीन में चांहि जूस समोसा खाई घणनि छा में लान ते वेही हुनजी सूरत सुहिणी हुनजी सीरत आमन मोहिणी हीरो लाल जवाहिर नाहे को हुन जहिड़ो ॿियो मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस प्यार थियो जल्दी करियो मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस अल्लाह चाचा सोचियो तो सुहिणीअ घर वेंदासीं यूनिवर्सिटी पॉइंट सॼी वठी हलंदासीं पंहिंजा जांजी ॻोठाणा बि ढोलारी आणींदा पहिरो पेसर ऐं कामरेज यानी थींदा पेसर पहिरो पेसर ऐं कामरेज यानी थींदा पेसर जा तॾहिं त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस प्यार थियो जल्दी करियो मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे हलणो आ कैंपस मूंखे त वञणो आ कैंपस कंहिंखे वञणो आ कैंपस ये असांजा दोस्त नवीन फैसल बड़ो हाल आई ऐं तव्हां साम्हूं कलाम पेश कयो ये असांजो आख़िरी पार्टिसिपेंट हो।